जो सैयद जे कौल ते सैयद जी ॻाल्हि ते सैयद जे चयल लफ़्ज़नि ते अड़ ॾिठो ईमान आणींदो छो त पैगंबरनि ते जेके माण्हू शक कंदा आहिनि उहे मुनाफ़िक़ हूंदा आहिनि ऐं उन वक़्त बि असांजे सिफ़नि में मुनाफ़िक़ मौजूद हुया साईं मिसाल ॾींदो हो त जेकॾहिं मुर्शिद चवे त मुसल्लो शराब मां ॿोड़े निमाज़ पढ़ त ईअं पढ़णु खपे छो त सालिक जेके हूंदा आहिनि उहे इन्हनि इश्क जे रमज़नि खां चङी रीति वाक़िफ़ हूंदा आहिनि त उन वक़्त बि ही सैयद जा सिपाही आशिक़नि जे कतार में हुया सिंध सां मोहबत करण वारी इश्क जी जेका सुठी साईं जीअं शइ विधी उहे सिंध जे नौजवाननि निभाई आहे सैयद जेका सिंध में आज़ादीअ जो फिक्र ॾेई सिंधी नौजवाननि में ज़हननि में दिलनि में दिमाग़नि में जेका धरती माउ जी मोहबत सिंध जी अज़मत सिंध जे शानदार माज़ी ऐं हाल ऐं मुस्तक़बिल खां जंहिं वाक़िफ़ कयो आहे उन सैयद अहिड़ा त आशिक़ पैदा कया आहिनि जेके माण्हू कल्ह चवनि पिया त साईं जीएम सईद सां गॾोगॾु सिंधु देश जी तहरीक ख़तम थी वेंदी दफ़न